सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. This program is co-sponsored by Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। स्पेन जे बार्सिलोना में सिंधु दर्शन जी शुभचिंतक ऐं असांजी भेण आशा मोरवानी जी पंहिंजी अॻवानी में बड़ी धूमधाम सां मल्हायो सिंधियुनि जो ख़ासि पर्व चेटीचंड। हिन कार्यक्रम में घणेई सिंधी परिवार शामिल थिया। भॼन आरती सां गॾु हिन पावन पर्व खे सुठे नमूने मल्हायो। पर्व में शामिल थियण वारनि में मुख्य हुआ भाविशा ज्योति आसनानी, कशिश खुशबू मोरवानी, प्रीति तुमन्ना, वंदना, वनिष्ठा, योगी ऐं भारती जी पंहिंजे पंहिंजे फैमिलीअ सां गॾु। हिन ख़बर खे असां वटि मोकिलण वारी हुई सिंधु दर्शन जी सिंधियत जी शहदाई आशा मोरवानी जी। स्पेन जे ॿिए शहर टेनेरिफ में बि चेटीचंड जी धूम तवादीसी रहिया आहियो। सिंधु दर्शन जे शुभचिंतक प्रकाश उदवानी जी जे अॻवानीअ में झूलेलाल जी जो जन्म ॾींहुं भॼन कीर्तन आरती सां गॾु मल्हायो वियो। कार्यक्रम में शामिल थिया मनु खटवानी, सुरेश, दया, मीना चटलानी, राखी रामचंदानी, ज्योति ऐं हीना टेकचंदानी जी ऐं ॿिया घणाई सिंधी परिवार। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे सिंधियत जे शहदाई प्रकाश उदवानी जी। अहिड़ी तरह मैड्रिड स्पेन में बि सिंधियुनि मिली करे चेटीचंड जो पर्व ॾाढी धूमधाम सां मल्हायो, जंहिंमें शामिल थिया लाल कमल जुगल, विजय नारी ऐं सिंधु दर्शन जे सिंधियत जा शहदाई कमल फबियानी जी। सिंधी समाज जो हिकु ख़ासि पर्व चेटीचंड न्यूयॉर्क शहर जे इंडियन कॉन्सुलेट में पहिरियों दफ़ो वॾी धूमधाम सां मल्हायो वियो, जंहिंमें न्यूयॉर्क शहर पारां सभी सिंधी समाज खे निमाणी नींड हुई। हिन कार्यक्रम जो ख़ासि हिस्सो थियो सिंधी डिवोशनल सॉन्ग्स, जंहिंजी प्रस्तुति सिंधी सिंगर गोपचंदर, आरती चंदर ऐं अनिल चंदर पंहिंजे सुरीली आवाज़ में कई ऐं उन्हनि जे हिन गीतनि ते सॼा सिंधी समाज झूमी पिया। हिन शानदार ख़बर खे असां ताईं पहुचाइण वारा हुआ न्यूयॉर्क शहर जे असांजे सिंधियत जे शहदाई जगदीश सेहवानी जी। हर साल वांगुरु हिन साल बि सिंगापुर वासी सिंधु दर्शन जे सिंधियत जे शहदाई वासुदेव ख्यालानी जी अॻवानी में सिंगापुर सिंधी एसोसिएशन जे पारां चेटीचंड जो पर्व ॾाढी धूमधाम सां मल्हायो। दमादम मस्त कलंदर अलीदा पहला नंबर दमादम मस्त कलंदर सखी शाहबाज कलंदर लाल मेरी है लाल मेरी जनन जनन तेरी नौबत बाजे नाल बजे घड़ी याल भला झूले लालन सिंधड़ी दा सेवण दा सखी शाहबाज कलंदर कलंदर अलीदा पहला नंबर दमादम मस्त कलंदर
त साई जी पावन नगरी शिरडीअ में जिते चेटीचंद महोत्सव समिति शिरडी 2020 पारां साई झूलेलाल मंदिर में साई झूलन जो जन्मोत्सव पूजा आरती भजन ऐं संगीतमय शाम सां मनायो वियो। सिंधु हुजे या हिंदू हुजे मुझ झूलण साईं वसंदो रहे, सिंधु हुजे या हिंदू हुजे मुझ लालण साईं वसंदो रहे। चलिए वारो लाल प्यारो लाल साईं जिंद पीर वारो, चलिए वारो लाल प्यारो लाल साईं जिंद पीर वारो। जिए झूलण मुझ लालण साईं जिए। चेटीचंद जे ॾींहुं सुबुह भव्य मोटरसाइकिल रैली जो आयोजन थियो। उन खां पोइ सत्यनारायण महापूजा, द्वारकामाई मंदिर जे साम्हूं प्रसाद वितरण, लाल साई जो बहिरानो कढी साई झूलेलाल जीअ जी पालकी कढी वई। रात जो संगीत जो कार्यक्रम खां पोइ महाप्रसाद खाराए हीअ पर्व ख़ुशी सां मनायो वियो। हिन ख़बर खे असां ताईं मोकिलण वारा हुआ सिंधु दर्शन जा सिंधियत जा शहदाई मनोज भागवानी जी।